अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां मदजी मां ख़बर शेयर कंदा हलूं। मदजी पुलिस जे शाही बाज़ार स्टेशन रोड समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे होटलनि ते SHO मदजी जे अॻुवाणी में कार्रवाई। तलाशी शक जे बुनियाद ते 15 खां मथे ॼणा गिरफ़्तार थियलनि खे पुलिस मोबाइलनि में मदजी थाणे ते पहुचायो वियो। गिरफ़्तार थियलनि में अमीर अली, अमानुल्लाह, मज़हर पंवर, मुश्ताक अहमद कहर, रसूल बख्श, खुदा बख्श पंवर, अली रज़ा पीरल समेत 17 ॼणा शामिल आहिनि। मदजी पुलिस जो चवणु हुयो त मदई शहर अंदरि ॾोह वधी विया आहिनि, जंहिं करे शहर अंदरि कार्रवायूं कयूं वियूं आहिनि, जंहिंमें कुझु गिरफ़्तारियूं कयूं आहिनि, जिन खां जांच हली रही आहे। रिकॉर्ड चेक करे रहिया आहियूं, जेके बेगुनाह हूंदा उन्हनि खे छॾियो वेंदो। ओॾां गिरफ़्तार थियलनि में 2 रूपोश पिणु शामिल आहिनि, जिन खे पुलिस अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।